अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और क्या मार्केट में शाम का इंडस्ट्री हेडलाइंस। वाइटो हादसों मुसाफिर कोच कटी थी पई बिन औरतन ने चंद ॿारनि समेत 8 ॼणा फौत। पुलिस मौजूद सकरवेड़ी बाईपास पर पंजाब कराची वींदड़ कोच ड्राइवर के निंड अचण सबब कटी थी पई। औरत समेत 5 ॼणनि जा मड़ कोच खे का कढी ॿाहिरि कढिया पिया। केतिरा मुसाफ़िर ऊंधी थी वियल कोच हेठां दबियल। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। पंजाब जिले के जलालपुरा पीरवाला वटि मोटरवे M5 ते ड्राइवो बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर 20 ॼणा सड़ी फौत 6 ज़ख़्मी थी विया। बस लाहौर कराची वञी रही हुई त जलालपुर पीरवाला वटि हादसे जो शिकार थी वई। टक्कर खां पोइ बस ऐं ऑयल टैंकर खे बाइल थी वई। रेस्क्यू रज़ाकार मोटरवे पुलिस जा अहलकार ऐं ॿिया हादसे वारे हंधि पहुची विया। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां हादसे ते दुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त खेसि हादसे ते तमामु घणो ॾुख पहुतो आहे। नवाज शरीफ ऐं मरीम नवाज पेट्रोलियम कीमतनि में वाध जी मुखालफ़त करे छॾी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरीम नवाज समाजी राब्ता जी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो आहे त नवाज शरीफ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी मुखालफ़त कई। नवाज शरीफ चयो त अवाम मथां 1 रुपए जो बि वार नथो विझी सघिजे। नवाज शरीफ फ़ैसिले जी मुखालफ़त कंदे गॾियाणी मां उथी हलियो वियो। मरीम नवाज चयो आहे त हू अवाम सां गॾु बीठल आहे। पेट्रोल इस्मनि जे अघनि में वाध जी मुखालफ़त करे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट ने पीटीआई फॉरन फंडिंग पब्लिक इलेक्शन कमीशन के फैसले खिलाफ दरख्वास्त की ॿुधणी। पीटीआई की दरख्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट लॉ बेंच जोड़े छॾी। पीटीआई के वकील अनवर मंसूर अदालत की दरख्वास्त कई त इलेक्शन कमीशन के पीटीआई खिलाफ कंहिं बि क़िस्म की कार्रवाई खां रोकियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट के वकील चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त हिन लॉ बेंच जोड़ी छॾी आहे। केस की ॿुधणी सुभाणे कई वेंदी। पीटीआई के वकील अनवर मंसूर अली ने चयो आहे त पीटीआई जिन अकाउंट की मालूमात फराहम कई उहे फैसले में मौजूद न आहिनि। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी। कराची के सरजानी टाउन ग्रीन बस स्टॉप वेझो 4 माड़ इमारत किरी पई। इमारत के ढेर मां 11 पौरितुनि खे ज़ख़्मी हालत में कढियो वियो। केतिराई माण्हू ढेर हेठां दॿियल हुजण जो ख़दशो। रेस्क्यू ऑपरेशन जारी। कराची की मुकामी अदालत आमिर लियाकत जो पोस्टमार्टम कराइण वारो फ़ैसिलो ग़लतम करार ॾई छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत आमिर लियाकत की धी दुआ सेहरा की अपील ते ॿुधणी कई। अदालत दुआ की दरख्वास्त मंज़ूर कंदे आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण जो फ़ैसिलो ग़लतम करार ॾई छॾियो। मुल्क में कोरोना बिगे वधीक 8 ॼणा हयातुनि जा वेठा। जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में 12,273 माण्हुनि जूं टेस्ट कयूं पियूं, जिन मां 358 माण्हुनि में कोरोना वायरस की तस्दीक थी आहे। NIH मूजिबि मुल्क में कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.29% रही। इलाज हेठि कोरोना जे 165 मरीज़नि जी हालत रंधी चुकी आहे। सिंध में ईंदड़ ॿिनि ॾींहनि ताईं बरसात जारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि मींहुं वसण जो सिलसिलो 18 अगस्त ताईं जारी रही सघे थो।
कराची समेत ॿिनि शहरनि में अर्बन फंडिंग जो ख़तरो। वॻनि भरिसां विझी सबब भाइरल समेत टे हारी सड़ी फौत थी पिया। सिमशापट हारी वण हेठां 20 मानी खाई रही अफ़वाद मथन विध किरी पई। मोहम्मद इसाक संदसि पाप अहमद खान ऐं सौट मोहम्मद अमीन सड़ी दम ॾिनो। दोदापुर भरिसां बिंदुरिन में छेड़ो। फारिग में हिकु ॼणो क़तल। पुनू भट्टी थाणे जे हथ में रहाणी प्रादेशी बिंदुरिन में पुराणी तकरार तां छेड़ो थी पियो। फारिग में नूर मोहम्मद दाणी माची वियो। पुलिस मौसम मक़तूल जो मड़ी खैर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सेवण वेझो गॾिजी छितिकरण सबब नौजवान दबो थी पियो। मच्छर ढंढवट तेज़ बरसात सबब साईंदाद शेख जे घर जी छिति किरी पई। नौजवान नियाज़ अली शेख दबजी साड़िच जो ॻोठाणनि मौजूदु नौजवान सऊदी में रोज़गार कंदो हो ऐं गरबाते सां मिलण लाइ साॻी ॻोठाए हो। ठेकराटू भरिसां ट्रैक्टर कल्टी थियण सबब ड्राइवर फौत थी पियो। गातनाब लिंक रोड पर ट्रैक्टर कल्टी थियण सबब ड्राइवर मोहम्मद मुराद मंगरो दम ॾेई छॾियो। खैबर वेझो बिजली जी तारुनि में बिजली ज़ख़्मी थियल नौजवान फौत। गोड़ सांकी वासी नौजवान बिलावल अब्दुल 11,000 वोल्टेज जी तारुनि में बिजली ज़ख़्मी थी पियो हो।